पघारदार तबके खे रिलीफ ॾिनो वियो आहे। 50,000 रुपयनि खां घटि पघार ते का बि टैक्स न आहे। अपोज़िशन खे तारीफ़ करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। अता तारड़ चयो त 50,000 खां 1 लख रुपयनि ताईं पघार खणंदड़नि ते 1% टैक्स आहे। PTI वारनि IMF खे ख़त लिखिया त जीअं मुल्क डिफॉल्ट करे। IMF खे लिखियल ख़त रिकॉर्ड जो हिसो आहिनि। असां रियासत जी बका लाइ सियासत जी कुर्बानी ॾिनी। जेकॾहिं असां IMF में न वञूं हा त ख़ुशहाली न अचे हा। असद केसर जवाबु ॾींदे चयो त अता तारड़ ऐवान में हक़ीक़तुनि खे मज़क़ करे ग़लति बयानु कई। छा IMF खे लिखियल ख़त कॾहिं अव्हां पढ़ियो आहे? अचो बहस करियो त असां केतिरो कर्ज़ु वरितो ऐं अव्हां केतिरो वरितो। हैदराबाद सखर मोटरवे मनसूबो 2021 मुकमिल थियणो हो। गुज़िरियल हुकूमत मनसूबे खे कैंसिल कयो। हाणे ॿीहर असां मनसूबे ते कमु शुरू करे रहिया आहियूं। ईंदड़ 3 खां 4 सालनि में मनसूबो मुकमिल थींदो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो क़ौमी असेंबली में ख़िताब। शर्मिला फारूकी चयो त हैदराबाद सखर मोटरवे लाइ रुगो 30 मिलियन रुपया रखिया विया आहिनि। 10 सालनि में बि मनसूबो मुकमिल न थी सघंदो। असां रहंदा रहंदासीं। ही हुकूमत हली वेंदी पर मनसूबो मुकमिल न थींदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काकन अब्बासी चयो आहे त व्याज ऐं कर्ज़नि जी अदायगी आमदनी खां वधी वई आहे। वफ़ाक़ माली मुश्किलातुनि जो शिकार आहे। सूबनि वटि वधीक वसीला आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत ख़र्च पूरा करण लाइ नवां कर्ज़ वठी रही आहे। वसीलनि खां वधीक ख़र्च करण ते अवाम मथां इज़ाफ़ी टैक्सिस लॻाई पियूं वञनि। बजट में रिलीफ जूं दावाऊं हक़ीक़त जो उबतड़ आहिनि। माशी बहरान मां निकिरण लाइ इंतिज़ामी निज़ाम में बुनियादी तब्दीली ज़रूरी आहे। कानून जी बालादस्ती खां सवाइ सीड़पकारी मुमकिन न आहे। बजट में बिजली गैस ऐं दवाउनि जी क़ीमतुनि में लाथ लाइ को बि प्रोग्राम न आहे। हिक तरफ़ अवाम महांगाई जे बारे में दुबिजी चुको आहे त ॿिए तरफ़ MNAs ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी पघारुनि में वॾी वाध कई वई आहे। MNA जी पघार में 200% ऐं वज़ीरनि जी पघार में 180% वाध कई वई आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। बैरिस्टर गौहर चयो त हुकूमत मईशत में बुनियादी सुधारा करण में नाकाम रही। कर्ज़नि ते कर्ज़ वरिता विया। कर्ज़नि खां छुटकारो हासिल करण लाइ का बि हिकमत अमली न आहे। रुपए जो मुल्ह डॉलर जी भेट में किरी पियो आहे। हुकूमत वटि स्ट्रेटेजिक ज़रूरतूं पूरियूं करण लाइ वसीला न आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान बजट खे रद्द करे छॾियो। मुल्कगीर एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हाफ़िज़ नईम रहमान चयो त वापारी हड़ताल कनि। नौजवान मोटरसाइकिलूं बंदि करे रोडनि ते अचनि। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में वाध न पर 1.5% कटौती कई वई आहे। FBR अदब पूरा न थी करे त नुक़सान पेट्रोलियम शयुनि ते लेवी लागू करे पूरो कयो वञे थो। आम शहरनि जे खीसनि मां 1200 अरब रुपया पेट्रोलियम लेवी जी मद में कढिया पिया वञनि। मुल्क ते कर्ज़ 85,000 अरब रुपया थी वियो आहे। 8,054 अरब रुपया रुगो ब्याज अदा कयो पियो वञे। पेट्रोल जे फी लीटर क़ीमत 225 रुपया कई वञे। पेट्रोलियम लेवी IPPs कैपेसिटी चार्जिस जी अदायगी ऐं असेंबली मेंबर्स जा तरक़ियाती फंड बंदि कया वञनि। हम समझा रहे हैं कि समझ जाएं, कौम को इस तरह से गिरवी ना रखें। अगर हमें कहें कि जी मुझे चेयरमैन बनने का शौक है, मैं एक रात में उनको वो चेयरमैन बनवा दूं। और जवाब क्या जमा कर रहे हैं कि इलेक्शन इसलिए नहीं करा रहे कि जंग हो रही है। वो डांट रहा है इलेक्शन कमिश्नर, और तुम जंग लड़ रहे थे। फिर पता चला कि भाई जिनसे हमें हुकूक लेने हैं उन्हीं से सिफारिश करवा के ये एक्सटेंशन ली जा रही हैं। एक्सटेंशन वाला लीडर जो है वो कौम के हुकूक नहीं दिला सकता। पार्टी के MNA का डब्बा चल रहा है टीवी के ऊपर कि पिंकी जो ड्रग डीलर पकड़ी गई है, उसकी लिस्ट में जो है वो सरे फहरिस्त जो है वो मेरे MNA का नाम है, मेरे MNA का नाम है, तस्वीर के साथ। ये मैं नहीं कह रहा भाई, ये टीवी कह रहा है। क्या मेरे कहने ही से आपको बुरा लगता है? वो टीवी जो दिखा रहा है उस पर आपको गैरत नहीं आती? कोई गलत काम पे पकड़ा गया, हमने क्या किया? आज भी वो MNA है। कोई मीटिंग कॉल हुई, कोई शोकआउट हुआ, कोई आपस में हम बैठे नहीं, राइट हैंड आदमी है। MQ में गवर्नर मुस्तफ़ा कमाल जी पार्टी जे चेयरमैन ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ते छिती तनक़ीद। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त ड्रग डीलर पिंकी जी लिस्ट में असांजे MNA जो नालो पहिरें नंबर ते अची वियो आहे। मुंहिंजो चवणु तव्हांखे ग़लति लॻे थो, टीवी ते हर शइ हले थी, उन ते गैरत नथी अचे। ॿुधायो त गैरकानूनी कम में पकड़ियल MNA ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी। को शोकाज़ नोटिस जारी थियो। MNA सादिक इफ़्तिख़ार राइट हैंड माण्हू आहे। क़ौम खाई में किरे ऐं असां ॾिसंदा वेठा रहूं। मां वज़ारत ऐं MNA समेत समूरनि उहिदनि ते लानत विझां थो। मुस्तफ़ा कमाल चयो त बल्दिया टाउन साने केस जो फ़ैसिलो मुंहिंजे नज़रिए जी कामयाबी आहे। शहीदनि जे वारसनि खे भेटा पेश करियां थो, जन फ़ैसिले खे क़बूल कयो त बाहि फैक्ट्री मालिकनि जी गफ़लत सबबु लॻी। ॾाढ खां डपु न थियो त ग़ुलामनि खां कीअं थींदो? असां न, पर तूं इस्तेमालु थी रहियो आहीं। पंहिंजी औकात में रह, पंहिंजो कदु MQM खां नंढो रख। MQM जे कन्वीनर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो मुस्तफ़ा कमाल खे जवाबु।
जारी कयल बयान में ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त चेयरमैन खे गैरकानूनी चवंदड़ पाण गैरकानूनी कारकुन आहे। जेको तंज़ीम छॾे वेंदो उन जी मेंबरशिप ख़तम थी वेंदी। आज़ाद जम्मू ऐं कश्मीर में जारी बेचैनी न रुगो कश्मीरी काज़ पर पाकिस्तान जी साख खे बि नुक़सान पहुचाए रही आहे। अहिड़ी सूरत हाल दुश्मन अंसर ऐं भारत ऐं इसराइल गठजोड़ खे फ़ाइदो हासिल करण जो मौक़ो फ़राहम करे रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो मुज़ाहिरीन खे एहतिजाज ख़तम करण जी अपील करे छॾी। जारी कयल बयान में बिलावल भुट्टो चयो त जन माण्हुनि कानून पंहिंजे हथनि में खयो, उहे पाण खे मक़ामी अख़्तियारनि हवाले कनि। समूरनि शिकायतुनि ऐं इख़्तिलाफ़नि जो हल जमहूरी आइनी ऐं पुरअमन ज़रियनि मां कढणु घुरिजे। कश्मीर जे अवाम खे बार बार एहतिजाज शिकताण ऐं गैर यकीनी सूरत हाल जे चकरनि खां न गुज़रणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत समेत समूरी धुरियूं मुतफ़िक़ आहिनि त आज़ाद कश्मीर हुकूमत एहतिजाज कंदड़ जमायतुनि बाबति जारी कयल नोटिफिकेशन जो जाइज़ो वठी सघे थी। अमरीका ऐं ईरान विच में अमन मुआहिदे ते सही अॼु थींदी या न, सूरत हाल वाज़े नथी सघी। अमरीकी सदर ट्रंप जी अॼु मुआहिदे ते सही थियण जी दावा ईरानी फ़ौज तरदीद करे छॾी। ट्रंप चयो त ईरान सां हिकु मुआहिदो अॼु सही लाइ तइ थियो आहे। मुआहिदे बाद हरमौज़ लंघ फौरी तौर ते सभिनी लाइ खोलियो वेंदो। हालतूं पुरअमन थी वेंदियूं त असां वञी एटमी मवाद बि खोटे कढंदासीं। ईरान ऐं विच ओभर सां डिघे अरसे ताईं कमु करण जा मुंतज़र आहियूं। उमेद आहे त हीउ अमल तेज़ी ऐं आसानी सां मुकमिल थी वेंदो। ईअं न थियो त असां वटि मुतबादल मौजूदु आहे। उमेद आहे त उन जी ज़रूरत न पवंदी। ईरानी पासदारनि इनक़लाब फोर्स चयो आहे त अॼु मुआहिदे ते सही न थियण जो ॿुधाए चुका आहियूं। ट्रंप मुआहिदे ते सही जी तक़रीब पंहिंजी सालगिरह जे करे अॼु करणु चाहे थो। ट्रंप हिन मौक़े ते अलामी अहमियत ॾेई पंहिंजी ज़ाती मशहूरी जो प्रोग्राम ठाहे रहियो आहे। सिंध में मुरमुल हराम दौरान शरपसंद अंसरनि पाबंदी मड़ियल तंज़ीमुनि ऐं शकी माण्हुनि ते नज़र रखी वञे। चिड़ ॾियारींदड़ मवाद ऐं बाल चाकिंग ऐं गैरकानूनी पंफलेट्स विराईंदड़नि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वञे। लाउड स्पीकर एक्ट ऐं ज़ाब्ता इख़लाक़ ते मुकमिल अमल दरामद यक़ीनी बणाए वञे। सूबाई घर वज़ीर ज़िया लंजार जी हिदायत ते ज़िया लंजार चयो त मुरमुल हराम दौरान अमन मान क़ाइमु करण लाइ समूरा क़दम खयां वेंदा। गफ़लत ऐं कोताही बर्दाश्त न कई वेंदी। मजलिसनि ऐं जलूसनि जी सिक्योरिटी ते को बि ठाह न कयो वेंदो। आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। हसास हंधनि जलूसनि जे रूट्स ऐं इमाम बारगाह जी सिक्योरिटी खे हर लिहाज़ खां गैरमामूली बणाए वञे। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अॼु तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसाति जा इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु दादू, कंबर शदाद कोट, नौशर फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद ऐं खैरपुर ज़िलनि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां बरसाति जा इम्कान आहिनि। तेज़ हवा सबबि सोलर पैनल्स, बिजली जे पोलनि ऐं साइन बोर्ड्स खे नुक़सानु पहुची सघे थो। समूरा इदारा अलर्ट रहनि त जीअं अणवणंदड़ वाक़िअनि खां बची सघिजे।